अस्सलाम वालेकुम। मिशन वॾी न्यूज़ नेटवर्क में भलीकार रिपोर्ट कंदा हलूं जिते समूरी सिंध लुॾी ॿुॾी लुड़ी वई आहे। उते डिस्ट्रिक्ट टंडो अलायार जो ॻोठ जराड़ थेबो में 2000 एकड़नि ते बीठल फसल तबाह थी वियो। माल मता पुण मुतासिर थियो आहे। ॿिए पासे कचा घर ॾही पट पइजी विया। हुकूमत पारां का बि मदद न कई वई, न ई राशन तोड़े टेंट ॾिना विया। रहवासी अॼु बि तकलीफ़ुनि में आहिनि। उन हवाले सां मिशन वॾी न्यूज़ नेटवर्क मीडिया ग्रुप जी टीम रिपोर्ट करे रही आहे। अचो तव्हांखे ॾेखारियो। असां इहे मिशन वॾी जे लॻ ॻोठ जराड़ थेबो ऐं नियर जेको आहे नज़दीक जेको आहे वलारी बप्पी पासे में जेको आहे हिकिड़ो ॻोठ आहे नंढो, उते बीठा आहियूं ऐं उते जेकी आहे पसमांदा इलाइक़ो आहे ऐं उते तमामु ॻोठ जेको आहे ॿुॾी चुको आहे। उहे वीचारा खाधे पीते जे लाइ परेशान आहिनि ऐं उन्हनि खे न अचो सवलो आहे न ॿियो। ऐं उन जी असां जेको आहे रहनुमाई करणु आयासीं, ॾिसणु आयासीं। हिते कुझु दोस्त कराची जा आया जंहिं खां असां वरितो ऐं अधु जेको आहे अधु समझ आहे उन सहकार कयो ऐं ॿियो अधो नूर अहमद थेबो जेको आहे उन सहकार कयो। उनजी मार्फत सां हिकिड़ी कराची में टीम आई जिन्हनि उन्हनि खे हिते जेको आहे इमदाद वग़ैरह जेको आहे ॾिनी ऐं इमदाद ॾेई ऐं उन्हनि खे रिलीफ ॾिनो ऐं उन्हनि जेको आहे वरी आईंदे लाइ जेको आहे हिकमत अमल इहा ठाही त भई आईंदे लाइ बि असां इहा जेको आहे ऐं इन खां कुझु जेको आहे असीं सहकार कयूं था इमदाद जे लाइ। अच्छा भाईजान, आप वहाँ से आए हैं, माशाल्लाह ये जज्बा आपका बहुत अच्छा है। हालांकि यहाँ का टंडोला के डिस्ट्रिक्ट के जो है ना बैठे हुए सुपरमैन जो मैंने पीएस वगैरह जो भी हैं उनको चाहिए था कि इनको रिलीफ देना, क्योंकि कल वोट लेने के लिए वही आते हैं और वही इनको जो है ना वो बार बार जो है ना इनको जो है ना आगे जो है ना दस्तखत देते हैं और कहते हैं कि हम ये कर देंगे वो कर देंगे। आज इन मुश्किल घड़ी में अल्लाह न करे आप लोगों का जज्बा देख के उनके लिए क्या पैगाम है उन लोगों के लिए जो चुप करके घरों में बैठे हुए हैं और इन लोगों का सहकार, इन लोगों के साथ सहकार नहीं करते और इन लोगों की माली या कोई मदद या राह लिल्लाह जज़ाए खैर कोई काम नहीं करते। आप इनके लिए क्या कहेंगे? सीधी सी मैं एक बात कहूँगा यहाँ पे, देखें द थिंग इज के एफर्ट जो है ना वो बंदे को खुद को मारने पड़ते हैं, भले इंडिविजुअल कैपेसिटी में हो या फिर टीम वर्क के साथ हो। हमारी एक ऑर्गेनाइजेशन है तो हम टीम के साथ आ रहे हैं। हालांकि हम भी सिर्फ स्टूडेंट्स हैं, यूनिवर्सिटी के स्टूडेंट्स हैं। हम भी कोई जो है कोई गवर्नमेंट का कोई सपोर्ट वगैरह लेकर नहीं आए हैं, इंडिविजुअल कैपेसिटी में आए हैं, अपनी पॉकेट से कर रहे हैं। जब हम अपनी पॉकेट से इतना एरिया कवर कर सकते हैं जिनको ऑलरेडी फंड्स मिल रहे हैं मखसूस इसी काम के लिए, तो वो कितना इमेजिन करें, आप सोच रखे तसव्वुर करें कि वो कितना काम कर सकते हैं। तो ये सारी बात आती है जज्बे की। जब तक आप ये मैं सबको ये जितने भी लोग हैं ना यहाँ पे, मैं इनके ऊपर पॉइंट आउट करके कह रहा हूँ क्योंकि वोट आके आपसे ही मांगेंगे। जब तक आप इनके खिलाफ खड़े नहीं होंगे ना, ये लोग ऐसे ही काम करते रहेंगे। हम लोग तो आते रहेंगे, हमको अल्लाह ताला तौफीक दे, हमको अल्लाह ताला हिम्मत दे, हम आएंगे, हम रोज आएंगे, हर महीने आएंगे। मगर ये काम देखें हमारा नहीं है, हम अपनी पर्सनल लाइफ छोड़ कर आए। मैं 10 दिन से अब्बास भाई के साथ हूँ। हमारी टीम जो है डिफरेंट एरियाज विजिट कर आई है। हमने सांगड़ कवर किया, हमने जुड्डो कवर किया, हमने जाम नवाज अली कवर किया, हमने टंडो वाला यार के बहुत सारे जो नोहाई गांव है वो हमने कवर किए। मगर ये हमारा काम नहीं है। ये जो है ये जितने भी आपके बैठे हुए गवर्नमेंट के अंदर इनका काम है और ये तब तक काम नहीं करेंगे जब तक आप लोग इनको नहीं बोलोगे आके। आप तो जाके इनको दोबारा से वोट दे देंगे, आपको तो ये खाना देंगे, आप दोबारा वोट दे देंगे। जब तक आपके अंदर शऊर पैदा नहीं होगा, आपके अंदर जो है तालीम हासिल करने का शऊर पैदा नहीं होगा, आप नहीं कर पाएंगे। ये अवेयरनेस लेकर आनी है आप लोगों को अपने बच्चों के लिए। अपना नहीं सोचना तो अपने बच्चों का एटलीस्ट सोचें। शुक्रिया। अच्छा, ये असां जरा मौजूद आहियूं जिते जेको आहे काफ़ी नुक़सानु थियो आहे, माल वीचारो बीमार आहे, उनखां अलावा घर वग़ैरह जेके आहिनि उहे किरी पिया आहिनि। का बि गवर्नमेंट जे तरफ़ां या गवर्नमेंट जो को बि नुमाइंदो माली सहकार न कयो आहे, न हिननि सां ताउन कयो आहे। ही ग़रीब मिस्किन माण्हू रोडनि ते निकिरी आया आहिनि, हिननि जो माल बीमार पियो आहे, मच्छर हिननि खे तंग थो करे। ॿार जेके आहिनि उहे तक़रीबन जेके आहिनि कई बीमारियुनि में मुब्तला आहिनि ऐं हिननि जो ही मंदरु आहे जंहिंजी पूजा वग़ैरह कंदा आहिनि उहो मंदर बि हिननि जो किरी चुको आहे। ठीकु आहे साहब। अदा ही असांजी अपील आहे उन्हनि जराड़ थेबे में असां मौजूदु आहियूं। हिते जेके घर किरिया आहिनि ऐं माली जेको नुक़सानु थियो आहे उते असां मौजूदु आहियूं। घर वञी जेको आहे उन्हनि जी असां जेको सर्वे कई आहे। मुज़फ़र जेको आहे कुंभार उनजी टीम सां गॾु असां हुन सां गॾु सहकार में आहियूं ऐं जेको आहे उते जेके मसइला मसाइल आहिनि उहे सभु असां जेको चैनल जे तरफ़ सां जेको उन्हनि खे शेयर करियूं पिया। ऐं ॿियो त हीउ चाचो आहे, इन खां कुझु पुछण था चाहियूं तव्हांजो घर किरियो ऐं तव्हां सां काफ़ी कहिड़ा बि मसइला आहिनि। जी दादा। जी भाई सबको
मदद लाइ सभु परेशान आहे। ऐं तव्हां केरु हिते केरु आयो ॾिसण या छा तव्हां सां मुलाक़ात एसीडीसी या को नुमाइंदो ही पहिरें आया गवर्नमेंट जो? पहिरें आया पर हिते कोन आया, रोड ते आया। अच्छा, पोइ तव्हांजो जेको हीउ नुक़सानु थियो आहे इन जे बारे में तव्हांखे नुमाइंदे खे या कंहिं डीसी खे या ज़मींदार या के विडियो वारा कोन आया। अच्छा, ज़मींदारनि कुझु मदद कई आहे असां। अच्छा, उहा पंहिंजी ज़ाती हैसियत सां तव्हांजी मदद सहकार तव्हां सां कयो माली जेकी आहे। अदा हिननि ॻोठनि जो जेको आहे ॻोठ जरार थेबे में जेके ही पसवंदा माण्हू आहिनि, जेके ओड़िया सतायल माण्हू आहिनि, जिन जा घर अजा रजा जेके आहिनि उहे वीचारा जेके तबाह थी विया आहिनि, हिननि जी का बि सरकारी जेको आहे का बि इमदाद न थी आहे, न डीसी जी न एसी जी। ऐं ही वीचारा बेहारो मददगार आहिनि। ऐं ॻोठ जे हवाले सां ॻोठ में जेको आहे वॾेरा जेके आहिनि नूर अहमद थेबो साहिबु ऐं ॿियो पंहिंजो इहो समद थेबो साहिबु ऐं शौकत थेबो साहिबु, मीर मुश्ताक साहिबु, इहे जेको आहे इन्हनि जेको आहे पंहिंजी ज़ाती हैसियत सां जेको हिननि खां थी सघियो उहो सहकार कयो आहे। उहो वधि में वधि जेको आहे हिननि खे माली इमदाद इहा ॾिनी आहे त खाधे पीते जूं कुझु शयूं ऐं खाइण पीअण जो कुझु बचनि जे लाइ सामान ऐं कुझु जेको आहे इंसान जो वेलो जी तरी वञे उन हिसाब सां जेको आहे उन्हनि मदद कई आहे। ऐं पनाह स्कूलनि में ॾिनी ऐं कुझु औताक वग़ैरह जेको आहे उहा इस्तेमाल जे लाइ ॾिनी, स्कूल ॾिना ताकी हिननि जा बच्चा महफ़ूज़ रही सघनि। ऐं उन हवाले सां असां जेको आहे टीम जो पुछूं था त जेको आहे गवर्नमेंट तव्हां सां केतिरो सहकार कयो आहे, हिते केरु आयो आहे, छा कोन आया। अगरि हिते तव्हां वटि को नुमाइंदो अहिड़ो को गवर्नमेंट जो नुमाइंदो डीसी एसी ऐं या डिस्ट्रिक्ट लेवल ते को नुमाइंदो? कोन हींअर हितां ॾिसो था पाणी हम चवरो जी जी, हाणे छा करणु घुरिजे, उहो महिरबानी सां कुझु करियो, तंबू को ही टेंट वेंट ॾियो, पोइ बचा ॿार लिकायूं, कुझु करियो महिरबानी करे। तमामु मच्छर घणा हिते आहिनि, ॿार बीमार थी विया आहिनि, को माण्हू हिते को एमपीए को एमएनए हिते अचण लाइ तयारु कोन्हे, हिते एतिरी बीमारी वधी वई आहे, ॿार बच्चा सभु बीमार थी पिया आहिनि, को वीचारनि वटि का बि शइ बि कोन्हे, खाइण पीअण लाइ बि का शइ कोन अथनि। हे जेके दोस्त आया आहिनि कराचीअ खां आया आहिनि, असां दावत ॾेई घुराया आहिनि उन्हनि खे, उहे वीचारा आया आहिनि, उन्हनि कुझु न कुझु सहकार असां कनि पिया, बाक़ी हिते वीचारा ग़रीब बदहाल आहिनि ऐं कुझु बि कोन पियो मिले।